नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में खबर ॾींदा हलूं त ईस्टर पब्लिक स्कूल कंदरा पारां जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जोश जज़्बे सां मल्हायो वियो। इन मौक़े ते आरती कुमारी, अलीज़ा मुगल, मोहम्मद अरशद मलिक जिन तकरीर कणे सुहिणे सरदार मिठड़े मोहम्मद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते पिणु रोशनी विधी। मोहम्मद इब्राहिम मलिक, अब्दुल रहमान मलिक ऐं ॿियनि शागिर्दनि तोड़े शागिर्दनि हमद नात शरीफ़ पढ़े माण्हुनि खे घुमाए छॾियो। इन मौक़े ते प्रिंसिपल ईस्टर पब्लिक स्कूल कंदरा सफदर अली पठान ऐं ॿियनि हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते रोशनी विझंदे चयो आहे त असीं केतिरा न ख़ुश नसीब आहियूं जो मिठड़ो मोहम्मद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत आहियूं। असांजो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी कायनात जे लाइ रहमतुल आलमीन बणिजी आहे, जंहिंजी ॾसियल वाट ते हली असीं पंहिंजी आख़िरत संवारे सघूं था। आख़िर में पाकिस्तान जी सलामती ऐं खुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरी वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।